नाज़िन ओस्मान शाह जे लियाकताबाद स्टाफ वटि मेहरान टीवी तरफ़ां मुनक़द करायल आल पाकिस्तान क्रिकेट टूर्नामेंट पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। तफ़सील ॾिसूं था सनाउल्ला थैबो जी इन रिपोर्ट में। नाज़रीन, लियाकताबाद स्टाफ ते मेहरान टीवी तरफ़ां थियल आल पाकिस्तान क्रिकेट टूर्नामेंट पुॼाणी ते पहुतो, जंहिंमें पूरे पाकिस्तान जी टीमनि हिसो वरितो, जॾहिं त अॻूणो एडिशनल IG गुलाम क़ादिर थेबो महिमानी ख़ासि तौरु शिरकत कई। उन मौक़े ते मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बरादरी तरफ़ां ही जेको हाजी साले थेबो साहब ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि ही क्रिकेट मैच जेको फाइनल अॼु थिए पियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिते त आम तरह सां बहिराड़ीअ में जेके सुठियूं एक्टिविटीज़ हुअणु घुरिजनि उहे न हूंदियूं आहिनि। बिल्कुलु झंग में बहिराड़ीअ में अहिड़ो सुठे लेवल जो क्रिकेट मैच ऑर्गेनाइज़ कयो आहे, जंहिंमें हिते सिंध जा नौजवान पूरे डिस्ट्रिक्ट टंडोला यार जा या पूरे सिंध मां किथां किथां रांदीगर आया आहिनि, हिते गॾु थिया आहिनि ऐं हिते इहो मैच असां ॾिसूं पिया जेको ॾाढो मज़ेदार ऐं ॾाढो फर्स्ट क्लास आहे ऐं इहा हिकिड़ी कंस्ट्रक्टिव ऐं हिकिड़ी सुठी एक्टिविटी आहे, पॉज़िटिव एक्टिविटी आहे, बजाए जो माण्हू नेगेटिव शयुनि में इन्वॉल्व थिए, मतिलबु मुख़्तलिफ़ मंशियात में या ग़लति कमनि में या ॾोहनि में या जेको आहे सो उनजे बजाए हाणे माशाअल्लाह सिंध में हिकिड़ी नई लहर आई आहे। नौजवाननि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु ग्राउंड बि ठारायो ऐं उन जे लाइ हिकु रांदि जो इंतज़ाम बि करायो। यकीनन ये शयूं पंहिंजे सिंध जी सकाफ़त जो हिस्सो आहिनि। और अपने नौजवानों की हौसला अफजाई की। इसी तरीके से मेरे जो इलाके के दूसरे वडेरे हैं उनको भी गुजारिश है कि अपने इलाके में ऐसे नौजवान सरगर्मी हों जिससे ज़हनी तौर पर हमारे खिलाड़ी मजबूत होंगे और ये आगे निकल कर हमारे सिंध का नाम रोशन करेंगे। मोहम्मद साले थिबो ऐं लियाकत थिबो जंहिं जंगल मंगल कयो आहे, ई सुठो क्राउड ॾिसण लाइ थियो आहे, सुठी ॻाल्हि आहे, अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि। ऐं यूथ खे मोटिवेट कयो वियो नौजवाननि जे लाइ तमामु सुठो इवेंट, अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि। हिन जी ज़रूरत आहे। अॼु इन सर्कल जेको हींअर तेज़ी सां हली रहियो आहे, इन में असांजे इलाइक़े में हीअ रांदियूं थियणु हिकिड़ी सुठो अमल आहे। हिन में फाइनल में माशाअल्लाह सां क्वालिफाई कयो अथऊं, रहूं पिया ऐं अहिड़ा इवेंट जंगल में मंगल में लॻाइण वॾी ॻाल्हि आहे। थिबा बिरादरी खे हिन शइ जी मुबारकबाद ॾींदासीं ऐं सिंध गवर्नमेंट खे थोरो इहा इल्तिजा कंदासीं त बाबा असांखे इंटीरियर सिंध में माना ग्राउंडनि जी सहूलियतूं ॾिनियूं आहिनि जिन खां असीं महरूम आहियूं। में भी शुरू हुई है तो इससे ये है कि जो गांव देहात के लोग हैं उनको क्रिकेट खेलने का मौका मिलेगा, जो नए लड़के हैं वो आगे आएंगे। सभ खां पहिरीं असां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां कवरेज करियो था ऐं असां वटि गवर्नमेंट जे तरफ़ां त का बि सहूलियत असां वटि मुयसरु न आहे।